नाज़रीन, बाजे जे ॻोठ नवाब खान मलाणो वासी पुरहियत अब्दुल ख़ालिक मलाणो अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघियो, जंहिं करे संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि, जिन अख़्तियारियुनि खे पुरहियत खे तुर्त बाज़ियाब कराए ॾियण जी अपील कई आहे। वधीक तफ़सीलनि लाइ ॾिसूं था नबी रज़ा बलोच जी हीअ रिपोर्ट। जी बिल्कुल, असीं मौजूद आहियूं ॻोठ साहिब खान मलाणो में, जिथे कुछ ॾींहं अॻु हिकु तमामु मिसकीन ऐं ग़रीब पुरहियत अब्दुल ख़ालिक मलाणो अगवा थी वियो, जंहिंजे घर में हिन कोराम मतल आहे। अचो त उन सिलसिले में संदसि वारिसनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। इन क़ुरान जे सदके असांखे पंहिंजो कुराड़ो मोटाए ॾियो। इन क़ुरान जे सदके असांजी कंहिंसां दुश्मनी न आहे, न उन्हनि जी असां सां आहे, न असांजी दुश्मनी उन्हनि सां आहे। पंहिंजा असां हिकु वेलो खाऊं, ॿियो वेहूं। मां 50 लख काॾो आणा, मां ग़रीब काथों ॾियां, मूं वटि का साफ़ कान्हे। अलाह क़ुरान जे वास्ते असां सां मदद कराए। असांजो एहसास असांजा हे बचड़ा वेठा आहिनि, हिकु टाइम खान ॿियो वेठा आहिनि। बसि इन क़ुरान जे मां बि असां के पंहिंजो कुराड़ो मोटाए ॾियनि। असांजो साईं धाड़ेलनि खे हथ बथी अर्ज़ था कयूं त असांजो इन क़ुरान जे वास्ते, मिठड़े मोहम्मद जे वास्ते असांजे मामे साईं खे आज़ाद कयो वञे। इन क़ुरान खे ॾिसंदा, न्याणियुनि खे ॾिसंदा, असांजे हालात खे ॾिसंदा। ऐं अलाह जो वास्तो आहे धाड़ेलनि खे, धाड़ेल जवान जा पुटनि खे, धाड़ेल माउ पीउ जी माउ जी थञ पीती हूंदी त असांजे मामे साईं खे आज़ाद कयो वेंदो। असांजी धाड़ेलनि खे अपील आहे, असां ग़रीब यतीम आहियूं साईं। साईं हिकु असांजो अर्ज़ आहे, असां मिसकीन, असां ग़रीब आहियूं, असां अॼु का वसियत न आहे। असां हिकु वेलो खाऊं था, हिकु वेलो असां वेहूं था, असां अॼु का वसियत न आहे। ख़ुदा वास्ते, मिठे मोहम्मद पाक जे वास्ते असांजे अबे खे आज़ाद कयो वञे। असांजी कंहिंसां बि दुश्मनी कान्हे का, ऐं असां अपील था कयूं त असांजे हमरा खे छॾियो वञे। वेलो खाऊं, वेलो वेहूं, असांजी मदद कई। नंढड़ा बच्चा आहिनि, असां काॾे वञूं? हे पैसा था घुरनि, असां वटि पैसा कोन। मुंहिंजो भाउ गॾु गाॾो आईंदो, खीर खणंदो, हुन वटि 50 लख काॾो